अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतुल लिल आलमीन। पहिरियों सवाल के वियो आहे त हाफ़िज़ सईद खां त जनाज़े नमाज़ पढ़ाइण जो हक़दार केरु आहे। इन बाबति मराकिल फ़लाह जे अंदरि इबारत मौजूद आहे त असुल्तान व हक़्क़ु बिसलातिही सुम्मा नाइबुहु सुम्मल क़ादी सुम्मा इमामुल हय्य सुम्मल वलिय्यु। मराकिल फ़लाह में अल्लामा शरन बुलाली तो फरमाए त जनाज़े नमाज़ में इमामत जो हक़दार वधीक बादशाह हुआ, वक़्त जो जेको बादशाह हुआ उहो वधीक हक़दार आहे। उन खां पोइ जेको उन जो मुक़ररु कयल नाइब आहे उहो वधीक हक़दार आहे। उन खां बाद में जेकॾहिं उहे मौजूदु न आहिनि त पोइ जेको मस्जिद जो इमाम आहे, यानी जिथे 5 वक़्त नमाज़ थिए थी, उन जो जेको इमाम आहे उहो वधीक हक़दार आहे। ऐं चौथे नंबर ते आहे वारिस। हिन दौर जे अंदरि बादशाह ऐं उन जो नाइब इहे मुक़ररु थियल त न आहिनि, या उहे आहिनि बि सही पर उहे अहल न आहिनि नमाज़ पढ़ाइण जा। इन करे वधीक हक़दार हिन दौर जे अंदरि जेको मस्जिद जो इमाम आहे उहो आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।